अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मैं फौज़ा एजाज़। धरती टीवी न्यूज़ सत पारां सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जूं लख वाधायूं। वक़्तु थियो आहे हेडलाइन। सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। फैसल मस्जिद इस्लामाबाद, बादशाही मस्जिद लाहौर, मेमण मस्जिद कराची समेत ॿियनि शहरनि जे मस्जिदनि ऐं ईदगाहनि में ईद निमाज़ जा वॾा मेड़ाका। मुल्की सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ासि दुआऊं। अहम हंधनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। आलमनि ऐं ख़तीबनि तरफ़ां ईद उल फितर जी अहमियत ते रोशनी विधी वई। समाज जी बहितरीअ लाइ पंहिंजो रवैयो सुधारण ऐं पंहिंजनि सां सुठे नमूने पेश अचण ते ज़ोर ॾिनो वियो। सदर आरिफ अलवी ईद निमाज़ फैसल मस्जिद इस्लामाबाद में अदा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ईद जाती अमरा लाहौर, सेनेट चेयरमैन सादिक संजरानी कोयटा, अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी ईद निमाज़ नाबशा में अदा कई। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान पंहिंजे आबाणे इलाक़े डेरा इस्माइल खान, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, गढ़ी खुदाबख्श भुट्टो ऐं PTI चेयरमैन इमरान खान बनी गाला में ईद निमाज़ अदा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां क़ौम खे ईद जूं वाधायूं। संदसि चवणु आहे त शाल इहा ईद पाकिस्तान जे अवाम खे ॾुखियाईनि खां छोटकारो ॾियारे। मुल्क शदीद माशी मुश्किलातुनि जे घेरे में आहे। घबराइण जी ज़रूरत नाहे। हुकूमत मसइलनि जे हल लाइ का बि कसर न छॾींदी। जल्द क़ौम सां मुख़ातिब थी मसइलनि बाबति आगाह कंदो। अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी ईद पंहिंजे आबाणे शहर नाबशा में मल्हाए रहियो आहे। ईद निमाज़ खां पोइ ज़रदारी हाउस नाबशा में मीडिया सां ॻाल्हाईंदे अगूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ चयो त थोरी घणी ॾुखियाई थिए थी पर हक़ जी सोभ थींदी आहे। 50% कामयाबी मिली चुकी आहे। अञा बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां बि खटिणो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा लाइन ऑफ कंट्रोल ते कोटली ऐं डंगी में ईद मल्हाई। जनरल कमर जावेद बाजवा ईद नमाज़ फ़ौजी जवाननि सां गॾु अदा कई। ISPR मूजिबि ईद निमाज़ दौरान मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं। आर्मी चीफ शहीद जवाननि ऐं संदनि घर भातियुनि जी ख़िदमतुनि खे ख़राज तहसीन पेश कयो। जनरल कमर जावेद बाजवा अॻियनि मोर्चनि ते फ़र्ज़ निभाईंदड़ जवाननि में ईद जा तोहफ़ा विरहाया। सुदसमा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त माण्हुनि खे इदारनि सां वेढ़ाइण जी कोशिश कई पई वञे। इमरान खान खे हिन जी नाअहली सबबि हटायो वियो। हू पाकिस्तान खे तबाही ॾांहुं वठी वञी रहियो हुयो। साबित थी वियो त मस्जिद नबवी जो वाक़ियो रिथाबंदी हुयो। सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में ईद जा इज्तिमा थिया। अमन अमान ऐं तरक़ी लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं। मस्जिदुनि ऐं इमाम बारगाहनि खे सींगारियो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया। ऐं रमज़ानुल मुबारक जी ईद हुजे ऐं घरनि में मिठा ताम न पचनि कीअं थो थी सघे। ईद जे पहिरें ॾींहं ते हर घर में सयूं, शीरो, खीरनी, बेसण, रसमलाई समेत क़िस्मे क़िस्मे मिठाइयूं तयार।